ॿिए पासे सिंध हुकूमत पारां कारोबारी बिरादरी अवाम खे वॾो रिलीफ ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सभई दुकान, मार्केटूं, शॉपिंग मॉल, होटल ऐं रेस्टोरेंट बंदिश जे मुक़ररु वक़्तनि खां आज़ा हूंदा। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त फूड आउटलेट्स, शादी हाल ऐं मार्किज़ खे बि बंदिश जे मुक़ररु वक़्तनि खां छूट हूंदी। शर्जील इनाम मेमण चयो आहे त कारोबारी मर्कज़ हाणे अॻूणियुनि पाबंदियुनि खां सवाइ मामूल मूजिबि पंहिंजा कारोबारी वक़्त जारी रखी सघंदा। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणु आहे त मार्केटुनि, रेस्टोरेंट ऐं शादी हालनि जे लाइ मख़सूस वक़्त तवानाई बचत ऐं किफ़ायत शुआरी पॉलिसी तहत मुक़ररु कया विया हुआ। शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत कारोबारी सरगर्मी जे बाद शहरी सहूलियतुनि ऐं मैशियत जे इस्तेहकाम ते यकीन रखे थी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो वधीक चवणु आहे त वापारनि ऐं सनअतकारनि जी तजवीज़ुनि ऐं मसइलनि खे नज़र में रखंदे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त वापारी मुल्क जी मैशियत में रीढ़ जी हॾी जी हैसियत रखनि था। हुकूमत संदनि मसइलनि जे हल जे लाइ हर मुमकिन क़दम खणंदी रहंदी। ॾुखियनि मुआशी हालतुनि बावजूदि अवाम ऐं कारोबारी तबिके जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वेंदो। अहम ख़बर खां मूंखे आगाह कंदासीं। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां कारोबारी बिरादरी ऐं अवाम खे वॾो रिलीफ ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सभई दुकान, मार्केटूं, शॉपिंग मॉल, होटल ऐं रेस्टोरेंट बंदिश जे मुक़ररु वक़्तनि खां आज़ा हूंदा। अहम ख़बर खां मूंखे आगाह कंदासीं। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां कारोबारी बिरादरी ऐं अवाम खे वॾो रिलीफ ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सभई दुकान, मार्केटूं, शॉपिंग मॉल, होटल ऐं रेस्टोरेंट बंदिश जे मुक़ररु वक़्तनि खां आज़ा हूंदा। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त फूड आउटलेट्स, शादी हाल, मार्किज़ खे बि बंदिश जे मुक़ररु वक़्तनि खां छूट हूंदी।